इन चाचे जो रोअण ॾिसो, फरियाद ॾिसो, पहिरों वीडियो ॾिसो, पोइ अहवाल कंदासीं। जी हाणे तव्हां कुझु ॾींहं पोइते वञो, जॾहिं सिंध असेंबली जेको आहे सो मेंबर हलफ़ कयो, उन खां पोइ क़ाइम अली शाह खे तकरीर लाइ घुरायो वियो। इहो त असांजो हाणे हिकिड़ो मश्करी थी वियो आहे। जॾहिं बि सिंध असेंबली जो मुद्दो स्टार्ट थिए, क़ाइम अली शाह खां मश्करी था कराइनि त जीअं मैडम फरियाल टालपुर जेको आहे सो वेही ठहक ॾिए। उते क़ाइम अली शाह चयो हिकिड़ो हिसाब वठंदड़ मथे आहे, लेकिन हेठि हिसाब वठंदड़ का घटि न आहे। बिलावल साहब, मैडम फरियाल साहिबा ऐं को चेयरमैन ज़रदारी साहब, को घटि हिसाब वठण वारो कोन। हाणे वठी ॾियो हिन ग़रीब खे, इन मिसकिन खे हिसाब वठी ॾियो। सिंध जे रोडनि ते अवाम रोए थो, रड़े थो, उन सां ज़ुल्म आहे। कॾहिं कॾहिं अवाम खे गोली बि मारिनि था। वठी ॾियो न हाणे हिसाब इन्हनि खे। इहा आहे तव्हांजी गवर्नेंस। लागू कंदड़ इदारा, पुलिस जो बि ख़बर नथो पए। ग़रीबनि जे घरनि में घिड़िया पिया आहिनि। उहो लाड़काणे में दड़ी मोहल्ला बिरोइन जे घरनि में विडिया घुमनि था पिया, सोशल मीडिया में घिड़िया पिया आहिनि। हिते पुलिस वारा ग़ाइबु आहिनि, इगोर निंड सुतल आहिनि। इहा आहे तव्हांजो गवर्नेंस, इहा आहे तव्हांजो हिसाब करणु। ओ चाचा कुझु न थींदो बाबा, वञ 2-3 किलो लाहौरी गजर वठि, कपाए घिटीअ में ॿारनि में कपाए 2 रुपया कर, हाणे गुज़र कर पंहिंजो। हूअं मूं वांगुरु अची ॾाढ़ी थियो अथई, जेके हयाती जा ॾींहं बचिया अथई इहो पोरियो कर। बाक़ी हिननि खां कुझु न थींदो बाबा। ज़ुल्म लॻो पियो आहे, बसि रुॻो ॾेखाव आहे, शो आहे। अवाम सफ़ा ॾुथड़ियो पियो आहे, अवाम सां ज़ुल्म लॻो।